सर ही जेको हींअर सिंध में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके CC 2024 जा नतीजा पधिरा कया विया, जंहिंजे ख़िलाफ़ु जेके शागिर्द ऐं तोड़े ॿिया बि जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि, सरापा एहतजाज आहिनि, इन सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे जेके बि तक़रीबन तव्हां बि उन्हनि जे जेके आहिनि ॻाल्हाईंदा रहंदा आहियो, त उहो मिसाल ॻाल्हि उते मेरिट जी लताड़ आहे, पर हींअर इन्हनि नतीजनि खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, इंतई वॾी ज़्यादती आहे त मुक़ाबले जा इम्तिहाननि तव्हां माण्हुनि खां घुरायो था, माण्हू महिनतूं कनि था, एकेडमीज़ में वञनि था, पढ़नि था, ग्रेजुएशन खां पोइ 2-2 साल तयारियूं कनि था, अलाए केतिरा ग़रीब माउ पीउ जा लखें रुपया ख़र्चु कनि था, पर जॾहिं हिते अचनि था, इम्तिहान ॾियनि था, जेकॾहिं ग़ैर जानबदार इदारे खां तव्हां पुछंदव ऐं इहो इम्तिहान पेपर चकास कराईंदो त सभु छोकिरा जेके आहिनि अक्सरियत उन्हनि जी जेका आहे अबव 75-80 मार्क्स खणी आया हूंदा, पर ही बदबख़्त जेके विहारिया विया आहिनि हिते, जेके बाज़ार जी मंडी लॻाए वेठा आहिनि, हिकिड़ो त जिन जो रवैयो दुरुस्त कोन्हे, इलाही रिपोर्टूं थियूं आहिनि त उहे सिगरेट पिया पीअंदा आहिनि ऐं माण्हुनि जे कपिड़नि पाइण ते, उन्हनि जी शिकिलनि ते वेठा कमेंट्स कंदा आहिनि। सिंध जी सोसाइटी ग़रीब महरूमनि जा मारियल नौजवान, कंहिंखे 3 वेला प्रॉपर मानी मिले थी नथी मिले, कंहिंजो कपिड़ो सादो पहिरियल हुजे, उन ते जेकॾहिं ही कमीशन जा मेंबर वही तंज़ चथर कनि, उन जी तज़लील कनि, त हिननि खे हक़ कहिड़ो थो पइजे। ऐं पोइ वरी इहो आहे त जेकॾहिं हू उन सभिनी मरलनि खे बर्दाश्त करे सवाल जवाब ॿुधाए वञनि, त पोइ वरी पुछनि था दादा नाइजीरिया जो छा थियो, कुते घणनि माण्हुनि खे चक हणी सिंध में मारे छॾियो, इन क़िस्म जा फ़नी क़िस्म जा सुवाल करे इदारे जी तज़ीक़ कनि था ऐं माण्हुनि जी इंसल्ट कनि था, ह्यूमिलेशन कनि था। इन जे करे ऐं पोइ इहो आहे त मंडी लॻल आहे, बाज़ार जी अघु आहे, जेकॾहिं सादी सूदी नौकिरी आहे 60 लख रुपया, थोरी गरम नौकिरी आहे 1 करोड़ रुपया, अञा जे DSP BSP जी नौकिरी आहे त 2.5-3 करोड़ रुपया, असिस्टेंट कमिश्नर ऐं DSP ऐं मुख़्तियारकार 2 करोड़ खां वठी 3 करोड़ रुपया। त इन तरह जा हिन जा रेट मुक़ररु थियल आहिनि। ही त माना जेकॾहिं हिकिड़ी तवाइफ़ आहे न, उहा तवाइफ़ पंहिंजो जिस्म विकिणे थी, ग्राहक खे ख़ुशि करे थी, तॾहिं हूअ पैसा कमाए थी, ईअं ठगी करे पैसा न कमाईंदी आहे। ही त बदबख़्त सिंध जा पघारूं खणनि था ऐं लवाज़मात रिआयतूं वठनि था, हर क़िस्म जूं हुननि खे फैसिलिटीज़ आहिनि। उन खां पोइ बि जेकॾहिं ग़रीब माण्हू को इम्तिहान ॾियणु वञे थो, त उते बि हुननि जी अखि आहे त हिन मां 2.5-3 करोड़ रुपया कीअं निकिरनि। त इंतिहाई हिन जो ग़लीज़ किरदारु आहे। इन करे मूं पहिरीं घुर कई आहे त हाई कोर्ट जे जज जी अॻुवाणी में इहे सॼो जेको हिननि जो आहे मवादु, ॿारनि जे इम्तिहान जूं कापियूं चेक करायूं वञनि, इन्हनि जो रिज़ल्ट, इन्हनि जो इम्तिहान जो कंडक्ट जेको आहे उहो चेक करायो वञे, ऐं जेके बि माण्हू रिश्वत ते भर्ती थिया आहिनि, नहाल क़िस्म जा ॿार जेके पैसा ॾेई भर्ती थिया आहिनि, उन्हनि खे ख़तमु करे ऐं इन्हनि समूरनि मेंबरनि खे हथु खणी हणी जेल मोकिलियो, तॾहिं इन्हनि ग़रीब मिसकिन माण्हुनि सां इंसाफ़ थींदो। सर, जेका हींअर सिंध जी मौजूदा सूरत हाल आहे, GDA बि मसलन सिंध तोड़े पंजाब जा जेके आहिनि अॻुवान, उन्हनि सां मुलाक़ातूं करे रही आहे, छा तव्हांखे जेकॾहिं हू उन इतिहाद में शामिलु कंदो, छा तव्हां उन्हनि सां गॾिजी कमु कंदो? सॉरी, फंक्शनली। हा, ॾिसो, सियासत में को बि अहिड़ो ऐब न आहे कंहिंसां गॾिजणु ऐं गॾियल तरीक़े सां को गॾियल फ़ैसिलो करणु, गॾियल हिकमत ॾियणु, मूंखे इन में को हर्ज कोन्हे, छो जो फंक्शन लीग काफ़ी सालनि खां इक़्तिदार में न आहे। इन ते फौरी हींअर को अहिड़ो इल्ज़ाम कोन्हे त उन सिंध सां BFI कई आहे। असां रुॻो इहो आहे त मां सुभाणे इलेक्शन थींदी त जे मूंखे चयो वेंदो त तूं GDA या फंक्शन लीग जे टिकट ते बि, मां उनजी टिकट वठणु पसंदि न कंदुमि, त मां उन्हनि जो हिसो बणिजी ऐं उनजी टिकट ते इलेक्शन विढ़ा। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त असां जेके बि भई वर्किंग क्लास जा कॉम्प्रेस अॻुवान आहिनि जेके इलेक्शन में वञनि था, उहे असां समूरा गॾिजी हिकिड़ो अलहदा प्लेटफॉर्म ते बीहूं, असां अलहदा पंहिंजो निशान वठूं, इंतख़ाबी निशान, उहो रजिस्टर करायूं इलेक्शन कमीशन वटि, पोइ सीट एडजस्टमेंट जंहिंसां वणे थी करे छॾे, असांजो हिन ते एतिराज़ु कोन हूंदो। बाक़ी इहो आहे त वर्किंग रिलेशन थी सघे थो सुभाणे सिंध ते अहिड़ो ॾुखियो वक़्तु अची वञे, मसइलनि जी ॻाल्हियूं हलनि पियूं त सिंध में नवां सूबा ठहनि था या ॿिया कहिड़ा मसइला अचनि था, त उन वक़्तु पोइ असांखे हर माण्हू खे इताद में वठिणो पवंदो, हर माण्हू सां गॾिजणो पवंदो, हर माण्हू खे खणी हलणो पवंदो। सो अहिड़ी का सूरत हाल थींदी त असां सॼी सिंध यकजा हूंदी, यक आवाज़ हूंदी। सर, सिंध में कारोकारीअ जा केस
ॾींहों ॾींहुं वधनि पिया, जॾहिं त तव्हां बि इन्हनि जे ख़िलाफ़ु आहियो ऐं हर महाज़ ते तव्हां इन जी मुखालिफ़त कई आहे, जंहिंजो मिसाल इहो आहे त तव्हां पंहिंजूं नियाणियूं जेके आहिनि ॾेह तौरे परॾेह ताईं तइलीम लाइ मोकिलियो न, हीउ कीअं ख़तमु थी सघे थो जेको कारोबारी वारो सिस्टम? ॾिसो, इहो बि हिकिड़ो सरदारनि जो अछो मुंहुं आहे त हुननि अहिड़ो निज़ाम ठाहे छॾियो आहे जो को मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे चवे त तूं कारी आहीं ऐं घर मां कारी करे कढी छॾे त पोइ फ़ैसिलनि में इहा तहक़ीक़ात कोन थींदी आहे त वाक़ई माई कारी हुई या न हुई, या जेको मर्द जंहिं ते इल्ज़ाम ॾियनि था उहो ॾुआरी आहे न आहे। बसि इहो आहे त मुड़ुसु या पीउ कारी कई आहे, हाणे या त चटी भर या मरण लाइ तयारु थी। पोइ इहो अॼुकल्ह कारोबार बणिजी वियो आहे त माण्हू बाक़ाइदे ठीका खणी अचनि था त बाबा हिकिड़ो सिंधी समाज पढ़ाई घटि, तालीम घटि, ॿाहिराड़ी जो समाज तानू तुनको इहो जाम हले थो, जंहिंजे करे इहा सूरत हाल थिए थी त माण्हू जेको आहे का नियाणी आहे, जेकॾहिं तव्हां नियाणी खे हक़ु ॾियो, सिंधी समाज इहो बाक़ाइदे क़ानून साज़ी थियणु खपे त नियाणी कंहिंसां बि शादी करणु चाहे थी, उहा ख़्वाहिश जो इज़हार थी करे त माइट उन्हनि जी उते शादी कराए छॾनि। इहो कहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां ज़िद ॿधंदव त न तूं पसंदि कयो आहे उन सां शादी न थींदी, असां जेके चवंदासीं उन सां शादी थींदी। ऐं इहो सिंध में इलाही, इहो सिंधी कल्चर में त घटि आहे, पर जिते बरोच कबीला आहिनि उते इहो तमामु घणो आहे, एफ़ज़े जो घणो रवाजु आहे त भई संग ॾियो संग वठो, जे जवाब में संग ॾियण जी नाहे वसियत त पोइ वरी उहे मुल वठंदा आहिनि, पैसा वठंदा आहिनि। पोइ इन जे करे जेके नियाणियूं परिणजनि थियूं उहे जहिड़ियूं सहुरनि में वञनि थियूं त मुड़ुस जी ज़ाती मिल्कियत थी वेंदी आहे। पोइ उनखे मारनि कुटनि, इज़त ॾियनि न ॾियनि, मानी कुतनि सां खाराइनि, सॼो ॾींहुं मज़दूरी कराइनि, माई बेज़ार थिए घर छॾे त पोइ उनखे कारो करे छॾनि। इहो इंतिहाई आज़ारु आहे। इन करे इन ते हिकिड़ो त क़ानून साज़ी बि थियणु खपे नियाणियुनि जे बुनियादी हक़नि ते, ऐं ॿियो इन क़िस्म जो जेको बि वाक़ियो थिए थो उन्हनि वाक़ियनि ते का बि माफ़ी न हुजणु खपे। माण्हुनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं कंहिं बि ठाह जो उन में शिक ई न हुजे त हू माण्हू क़तलु करे पोइ वरी साल 2 सालनि 5 सालनि खां पोइ मेड़ूं खणंदा, क़ुर खणंदा, पोइ चङा मुड़ुस पवंदा ऐं पोइ मुआवज़ा ॾेई ऐं जान छुटंदी। जेकॾहिं कुझु माण्हू इन कुधे कम में फासी चढ़ी वेंदा त सिंधी जिन छुटी वेंदी।